ولقد وصلنا لهم القول لعلهم يتذكرون ऐं बेशक असां क़ुरान करीम खे मुसलसल नाज़िल कयो त मन इहे नसीहत हासिल कनि الذين آتيناهم الكتاب من قبله هم به يؤمنون उहे माण्हू जिन खे असां क़ुरान करीम खां अॻु में किताब अता कयो उहे उन ते ईमान रखनि था وإذا يتلى عليهم قالوا آمنا به إنه الحق من ربنا إنا كنا من قبله مسلمين ऐं जॾहिं उन्हनि जे साम्हूं क़ुरान करीम पढ़ियो वञे थो इहे चवनि था असां उन ते ईमान आंदो बेशक उहो असांजे रब जे तरफ़ां हक़ आहे बेशक असीं उन खां पहिरीं तस्लीम कंदड़ हुआसीं أولئك يؤتون أجرهم مرتين بما صبروا ويدرؤون بالحسنة السيئة ومما رزقناهم ينفقون उन्हनि खे संदन ॿीणो सवाब अता कयो वेंदो उन ई करे जो उन्हनि सब्र कयो ऐं उन्हनि बुराई खे भलाई सां दफ़ा कयो ऐं जेकी कुझु असां उन्हनि खे ॾिनो उन मां ख़र्च कनि था وإذا سمعوا اللغو أعرضوا عنه وقالوا لنا أعمالنا ولكم أعمالكم سلام عليكم لا نبتغي الجاهلين ऐं उहे जॾहिं बेहूद ॻाल्हियूं ॿुधनि था त उन खां मुंहुं फेराइनि था ऐं उहे चवनि था असां लाइ असांजा अमल आहिनि ऐं तव्हां लाइ तव्हांजा अमल आहिनि असांजे तरफ़ां तव्हांखे अमुन आहे असीं जाहिलनि सां दोस्ती नथा चाहियूं إنك لا تهدي من أحببت ولكن الله يهدي من يشاء وهو أعلم بالمهتدين बेशक तव्हां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे पसंदि कयल खे हिदायत नथा ॾियो पर अलाह ताला जंहिंखे चाहे हिदायत ॾिए थो ऐं इहो हिदायत वारनि खे वधीक ॼाणंदड़ आहे وقالوا إن نتبع الهدى معك نتخطف من أرضنا أولم نمكن لهم حرما آمنا يجبى إليه ثمرات كل شيء رزقا من لدنا ولكن أكثرهم لا يعلمون ऐं मके वारनि चयो जेकॾहिं असीं तव्हां सां गॾु हिदायत ते हलियासीं असांखे अंदेशो आहे त अरब वारा असांखे मके मां ॿाहिरि कढी छॾींदा छा उन्हनि खे असां अमुन वारे हरम में जॻह न ॾिनी जिते हर क़िस्म जा मेवा छिकिजी अचनि था जेके असांजे तरफ़ां खाइण लाइ खेनि मिलनि था पर उन्हनि मां अक्सर नथा ॼाणनि وكم أهلكنا من قرية بطرت معيشتها فتلك مساكنهم لم تسكن من بعدهم إلا قليلا وكنا نحن الوارثين ऐं असां केतिरा ई ॻोठ हलाक कया जेके पंहिंजे ऐश जे ज़माने में तकबुर कंदा हुआ पोइ इहे संदन घर हुआ जो इन्हनि खां पोइ उन्हनि में को न टिकियो मगर तमामु थोरा माण्हू ऐं असीं ई वारिस आहियूं وما كان ربك مهلك القرى حتى يبعث في أمها رسولا يتلو عليهم آياتنا وما كنا مهلك القرى إلا وأهلها ظالمون ऐं तव्हांजो रब ॻोठनि खे हलाक कंदड़ नाहे एसिताईं जो उन मक्का मुकरम में रसूल अरबी खे मोकिलियो जेको उन्हनि ते असां जूं आयतूं पढ़े थो ऐं असीं ॻोठनि खे हलाक कंदड़ न आहियूं मगर जॾहिं उन में रहंदड़ ज़ालिम हुजनि وما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وزينتها وما عند الله خير وأبقى أفلا تعقلون ऐं तव्हांखे जेका शइ अता कई वञे थी उहा दुनिया जी हयाती जो सामान ऐं ज़ीनत आहे ऐं जेको अलाह ताला वटि आहे उहो बहितर ऐं ज़्यादा बका वारो आहे छा पोइ तव्हां नथा सम्झो أفمن وعدناه وعدا حسنا فهو لاقيه كمن متعناه متاع الحياة الدنيا ثم هو يوم القيامة من المحضرين छा पोइ उहो मोमिन जंहिंसां असां बेश्तियो वाइदो कयो पोइ उहो खेसि
ज़रूर मिलंदो। उन मोमिन जो मिसाल उन काफ़िर जहिड़ो आहे जंहिंखे दुनिया जे सामान मां नफ़ो ॾिनोसीं, उन खां पोइ उहो क़यामत जे ॾींहुं हिसाब लाइ हाज़िर कयलनि मां हूंदो। ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون क़यामत जे ॾींहुं अलाह ताला उन्हनि खे पुकारींदो, पोइ फरमाईंदो मुंहिंजा उहे शरीक किथे आहिनि जंहिं लाइ तव्हांजो गुमान हो त इहे मुंहिंजा शरीक आहिनि। قال الذين حق عليهم القول ربنا هؤلاء الذين أغويناهم كما غوينا تبرأنا إليك ما كانوا إيانا يعبدون उहे माण्हू चवंदा इम्तियाज़ाब इलाही साबित थी चुको हूंदो, हे असांजा रब ही उहे आहिनि जिन खे असां गुमराह कयो, असां बराबरि उन्हनि खे गुमराह कयो, पर उहे पंहिंजी मर्ज़ी सां गुमराह थिया। असीं उन्हनि खां बेज़ार थी ओॾां मोटूं था, उहे असांजी इबादत न कंदा हुआ। وقيل ادعوا شركاءكم فدعوهم فلم يستجيبوا لهم ورأوا العذاب لو أنهم كانوا يهتدون उन्हनि खे चयो वेंदो त तव्हां पंहिंजे शरीकनि खे सॾियो, पोइ उहे उन्हनि खे सॾींदा, उहे खेनि जवाब न ॾींदा ऐं उहे सख़्त अज़ाब ॾिसंदा। काश इहे हिदायत वारा थियनि हा। ويوم يناديهم فيقول ماذا أجبتم المرسلين ऐं अलाह ताला क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे सॾींदो, पोइ पाण फरमाईंदो त तव्हां रसूलनि खे कहिड़ो जवाबु ॾिनो। فعميت عليهم الأنباء يومئذ فهم لا يتساءلون पोइ क़यामत जे ॾींहुं उहे को दलील पेश करे न सघंदा ऐं न ई उहे पाण में हिक ॿिए खां पुछी सघंदा। فأما من تاب وآمن وعمل صالحا فعسى أن يكون من المفلحين पर पोइ जेको माण्हू तौबा ताइब थियो ऐं ईमान आंदाई ऐं नेक अमल कयाई, पोइ उहो जल्दी निजात वारनि मां हूंदो। وربك يخلق ما يشاء ويختار ما كان لهم الخيرة سبحان الله وتعالى عما يشركون ऐं तव्हांजो रब जंहिंखे चाहे पैदा करे ऐं जंहिंखे चाहे पसंदि करे थो, उन्हनि खे को इख्तियार न आहे। अलाह ताला उन्हनि जे शिरक खां बुलंद ऐं पाक आहे। وربك يعلم ما تكن صدورهم وما يعلنون ऐं तव्हांजो रब उहो सभु कुझु ॼाणे थो जेको उहे पंहिंजे सीननि में लिकाइनि था ऐं जेको ज़ाहिर कनि था। وهو الله لا إله إلا هو له الحمد في الأولى والآخرة وله الحكم وإليه ترجعون ऐं उहो ई अल्लाह आहे, नाहे को महबूद मगर उहो। दुनिया ऐं आख़िरत में उन जी तारीफ़ आहे ऐं उन जो हुक्म आहे ऐं तव्हां उन ॾांहुं मोटाया वेंदा। قل أرأيتم إن جعل الله عليكم الليل سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بضياء أفلا تسمعون रसूल अरबी तव्हां उन्हनि खे फरमायो, तव्हां मूंखे उहा ख़बर ॾियो त जेकॾहिं तव्हां लाइ अलाह ताला क़यामत जे ॾींहुं ताईं हमेशह हमेशह राति पैदा करे, छा अलाह खां सवाइ को महबूद आहे जेको तव्हां लाइ रोशनी आणे? छा पोइ तव्हां नथा ॿुधो? قل أرأيتم إن جعل الله عليكم النهار سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بليل تسكنون فيه أفلا تبصرون रसूल अरबी तव्हां उन्हनि खे फरमायो त तव्हां मूंखे उहा ख़बर ॾियो त जेकॾहिं तव्हां लाइ अलाह ताला क़यामत जे ॾींहुं ताईं हमेशह हमेशह ॾींहुं पैदा करे, छा अलाह ताला खां सवाइ को महबूद आहे जेको तव्हां लाइ राति आणे जंहिंमें तव्हां आराम करियो? छा पोइ तव्हां नथा ॾिसो? ومن رحمته جعل لكم الليل والنهار لتسكنوا فيه ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون ऐं इहा अलाह ताला जी रहमत आहे जो तव्हां लाइ राति ऐं ॾींहुं पैदा कयईं
इन लाइ उन में तव्हां आराम करियो ऐं अलाह ताला जे फज़ल सां ॾींहं जो तव्हां रोज़गार तलब करियो त मन तव्हां शुक्रगुज़ार थियो. ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون. ऐं उन ॾींहुं उहो उन्हनि खे सॾींदो फरमाईंदो मुंहिंजा उहे शरीक किथे आहिनि जिन लाइ तव्हांजो गुमान हो त इहे मुंहिंजा शरीक आहिनि. ونزعنا من كل أمة شهيدا فقلنا هاتوا برهانكم فعلموا أن الحق لله وضل عنهم ما كانوا يفترون. ऐं हर गिरोह मां असीं हिकु गवाह कढंदासीं असीं चवंदासीं त तव्हां पंहिंजा दलील आणियो पोइ उहे मञींदा त बेशक अलाह ताला जो फरमान सचो आहे ऐं उन्हनि खां उहो सभु ज़ाया थी वेंदो जेको पाण हथराद उठाईंदा हुआ. إن قارون كان من قوم موسى فبغى عليهم وآتيناه من الكنوز ما إن مفاتحه لتنوء بالعصبة أولي القوة إذ قال له قومه لا تفرح إن الله لا يحب الفرحين. बेशक कारून हज़रत मूसा जी क़ौम मां हो पोइ उन पंहिंजी क़ौम ते वॾाई जो इज़हार कयो ऐं असां उनखे एतिराद खज़ान ॾिना जो उन जूं चाबियूं हिकु ताक़तवर जमायत खणी हलंदी हुई. जॾहिं कारून खे संदसि क़ौम चयो त तूं पंहिंजी दुनिया ते ख़ुशि न थी बेशक अलाह ताला अहिड़नि ख़ुशी कंदड़नि खे पसंदि नथो करे. وابتغ فيما آتاك الله الدار الآخرة ولا تنس نصيبك من الدنيا وأحسن كما أحسن الله إليك ولا تبغ الفساد في الأرض إن الله لا يحب المفسدين. ऐं तोखे जेका मिल्कियत अलाह ताला ॾिनी आहे उन जे एवज़ आख़िरत जो घर तलब कर ऐं तूं दुनिया में नेक अमल करण न छॾ ऐं तूं अलाह जी मख़लूक सां एहसान कर जीअं अलाह ताला तोसां एहसान कयो आहे ऐं तूं ज़मीन में फसाद तलब न कर बेशक अलाह ताला फसादनि सां मोहबत नथो रखे. قال إنما أوتيته على علم عندي أولم يعلم أن الله قد أهلك من قبله من القرون من هو أشد منه قوة وأكثر جمعا ولا يسأل عن ذنوبهم المجرمون. कारून चयो खज़ानो मूंखे मुंहिंजे पंहिंजे इल्म सां मिलियो आहे छा खेसि मालूम न हो त बेशक अलाह ताला ई उन खां अॻु में केतिरियूं क़ौमूं हलाक कयूं जेके कुवत ऐं जमायत में उन खां वधीक हुयूं ऐं गुनाहगारनि खां संदनि गुनाहनि बाबति न पुछियो वेंदो छो त अलाह ताला खे सभु मालूम आहे. فخرج على قومه في زينته قال الذين يريدون الحياة الدنيا يا ليت لنا مثل ما أوتي قارون إنه لذو حظ عظيم. पोइ कारून शान शौकत सां पंहिंजी क़ौम जे अॻियां संभरी तयारु थी आयो. जिन माण्हुनि दुनिया जी हयाती तलब कई थे उन्हनि चयो काश असांखे ओतिरी मिल्कियत मिले हा जेका कारून खे मिली आहे बेशक इहो वॾे नसीब वारो आहे. وقال الذين أوتوا العلم ويلكم ثواب الله خير لمن آمن وعمل صالحا ولا يلقاها إلا الصابرون. ऐं जेके माण्हू साहिब इल्म हुआ उन्हनि इन्हनि खे चयो तव्हां वेल में पओ अलाह ताला जो सवाब उन माण्हुनि लाइ बहितर आहे जे ईमान आंदो ऐं अमल सालेह कया ऐं उहो फ़क़ति सब्र कंदड़नि खे मिले थो. فخسفنا به وبداره الأرض فما كان له من فئة ينصرونه من دون الله وما كان من المنتصرين. पोइ असां कारून ऐं संदसि दौलत खे ज़मीन में ॻहिराए छॾियो पोइ उन लाइ अहिड़ी का बि जमायत न हुई जेकी अलाह ताला खां सवाइ संदसि मदद करे सघे ऐं न वरी उहो पाण खे अज़ाब इलाही खां बचाए सघियो. وأصبح الذين تمنوا مكانه بالأمس يقولون
يقولون ويك أن الله يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر لولا أمن الله علينا لخسف بنا ويكأنه لا يفلح الكافرون ऐं काल जिन माण्हू कारून जी दौलत जहिड़ी घुर कई हुई उहे चवण लॻा असांखे अजब आहे अलाह ताला पंहिंजे ॿारनि मां जंहिं लाइ चाहे रिज़्क़ घणो करे थो ऐं घटि करे थो जेकॾहिं असांखे दौलत मिले हा असांखे बि केराए हा ऐं अजब आहे बेशक काफ़रनि खे निजात नथी मिले تلك الدار الآخرة نجعلها للذين لا يريدون علوا في الأرض ولا فسادا والعاقبة للمتقين इहो बेश्त जंहिंजी तव्हां ख़बर ॿुधी आहे इहो असां उन्हनि माण्हुनि लाइ बनायो आहे जेके ज़मीन में तकबुर ऐं फसाद जो इरादो नथा कनि ऐं परहेज़गारनि लाइ सुहिणी पछाड़ी यानी जन्नत आहे من جاء بالحسنة فله خير منها ومن جاء بالسيئة فلا يجزى الذين عملوا السيئات إلا ما كانوا يعملون जेको माण्हू क़यामत जे ॾींहुं नेकी आणींदो उन लाइ उन खां ज़्यादा सवाबु हूंदो ऐं जेको माण्हू बुराई आणींदो पोइ गुनहगारनि खे संदन कयल गुनाहनि खां ज़्यादा सज़ा न ॾिनी वेंदी हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसिर तफ़सीर ही आहे त हिकु नेकी जो सवाबु 10 खां 700 दफ़ा ज़्यादा कयो वेंदो 10 खां वठी 700 दफ़ा हिकु नेकी जो सवाबु ज़्यादा कयो वेंदो पर जेकॾहिं मालिक करीम अञा बि केतिरा दफ़ा वधीक करे त पाण क़ादिर मुतलिक आहे अल तफ़सीर मज़हरी शरीफ़ إن الذي فرض عليك القرآن لرادك إلى معاد قل ربي أعلم من جاء بالهدى ومن هو في ضلال مبين बेशक जंहिं तव्हां ते क़ुरान करीम नाज़िल फरमायो आहे उहो ई तव्हांखे तव्हांजे असुल वतन यानी मक्का मुकरमे में मोटाईंदो तव्हां फरमायो मुंहिंजो रब उन माण्हूअ खे वधीक ॼाणे थो जेको हिदायत खां अचे थो ऐं जेको माण्हू साफ़ गुमराही में आहे وما كنت ترجو أن يلقى إليك الكتاب إلا رحمة من ربك فلا تكونن ظهيرا للكافرين ऐं तव्हांखे इहा उमेद न हुई त तव्हां ॾांहुं क़ुरान करीम वही कयो वेंदो पर इहा तव्हांजे रब जे तरफ़ां अज़ीम रहमत आहे पोइ तव्हां यानी हे बुज़दड़ हरगिज़ काफ़रनि जा मददगार न थियो ولا يصدنك عن آيات الله بعد إذ أنزلت إليك وادع إلى ربك ولا تكونن من المشركين ऐं इहे तव्हांखे हरगिज़ अलाह जे आयतुनि खां न रोकीन उन खां पोइ जो उहे तव्हां ॾांहुं वही कयूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे पंहिंजे रब ॾांहुं पुकारियो ऐं तव्हां मुशरिकनि जा मददगार न थियो ولا تدع مع الله إلها آخر لا إله إلا هو كل شيء هالك إلا وجهه له الحكم وإليه ترجعون ऐं अलाह ताला सां गॾु ॿिए महबूद जी इबादत न करियो न आहे को महबूद मगर उहो उन जी ज़ात अक्सर खां सवाइ हर शइ फानी आहे मख़लूक में उन जो हुकुम हले थो ऐं तव्हांखे उन ॾांहुं मोटायो वेंदो